नाज़िम पासे अवांखे ॿुधाईंदा हलूं त जाती जे ॻोठ वज़ीर जत में जिनसी ज़्यादती जो निशानो बणियल नारी जी सिहत न सुधरी सघी आहे। नारी खे बेहोशी जा दौरा पइजी रहिया आहिनि, घुमण फिरण खां लाचार बणियल आहे, जॾहिं त कंहिं बि सार न लधी आहे। नारी जी अमड़ दाहूं कंदे चयो आहे त असां मिसकीन आहियूं, मदद कई वञे। न्याणी जी ज़िंदगी उजड़ी वई आहे, केस तां हथ खणण लाइ धमकियूं पियूं मिलनि। अहम ख़बर आहे अवांखे ॾींदा हलूं त जाती जे ॻोठ वज़ीर जत में जिनसी ज़्यादती जो निशानो बणियल नारी जी सिहत न सुधरी सघी आहे। नारी खे बेहोशी जा दौरा पइजी रहिया आहिनि, घुमण फिरण खां लाचार बणियल आहे, जॾहिं त कंहिं बि सार न लधी आहे। नारी जी अमड़ जो चवणु आहे त असां मिसकीन माण्हू आहियूं, मदद कई वञे। न्याणी जी ज़िंदगी उजड़ी वई आहे, केस तां हथ खणण लाइ धमकियूं पियूं मिलनि। तफ़सील मालूम कंदासीं जाती मां आवाज़ टीवी जे रिपोर्टर अमीन थईम खां। जी अमीन, कहिड़ा अपडेट्स आहिनि? नाज़रीन अवांखे ॿुधाईंदा हलूं, अवांखे अपडेट कंदा हलूं त जाती जे ॻोठ वज़ीर जत में जिनसी ज़्यादती जो निशानो बणियल नारी जी सिहत न सुधरी सघी आहे। नारी जी अमड़ जो चवणु आहे त असां मिसकीन आहियूं, मदद कई वञे। हेलो जी, तफ़सील मालूम कंदासीं जाती में आवाज़ टीवी जे रिपोर्टर अमीन थईम खां। जी अमीन, कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी ॻोठ वज़ीर अली जत में वहशत जो निशान बणियल नारी आशा थैमोर जो इलाज न थी सघियो आहे। वेची दरन जो शिकार थियल नारी खे उल्टियूं जारी आहिनि, खाइण पीअण छॾे ॾिनो आहे। बासरनि पारां ज़्यादती जो निशान थियल नारी जे वारसनि खे केस तां हथ खणण जी धमकियूं मिली रहियूं आहिनि। अगवा बैदि वेची दरन जो निशान बणियल ग़रीब ख़ानदान सां तेलग रखंदड़ 25 वरनि जी न्यारी आशा दी अंगारो थैमोर जे वक़्त कर इलाज न थियण करे वहशत जो शिकार थियल नारी जी सिहत ख़राब थियण लॻी आहे। नारी खे बार बार उल्टियूं अचण सां गॾोगॾु मज़लूम नारी खाइण पीअण छॾे ॾिनो आहे। मज़लूम नारी जी हालत ख़राब थियण करे संदसि वास्ते सख़्तु परेशान आहिनि। वहशत जो शिकार थियल नारी आशा थैमोर जो पीउ अंगारो थैमोर मीडिया से ॻाल्हाईंदे चयो त ज़ालिमनि ज़ुल्म करे संदसि न्याणी खे विशत जो निशानो बणायो आहे। जी